ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूब नौशर अफरोज़ रिपोर्ट निज़ामुद्दीन बिरोई न्यूज़ जदोई जो रहवासी सलीम बबर ज़ाल जी बाज़ियाबी जे लाइ क़ुरान पाक खणी प्रेस क्लब नौशर अफरोज़ो में एहतजाज लाइ पहुची वियो। न्यूज़ जदोई जो रहवासी सलीम बबर प्रेस क्लब पहुची धाड़ेलनि सां गॾु पुलिस खे ज़ाल जी बाज़ियाबी लाइ अपील कंदे चयो त कुझु अरसो अॻु मूं दरबेलो लॻोड़ सबबि अबड़ो जे रहवासण तस्लीम उर्फ़ रहीमा अबड़ो मूंसां पसंदि जो परणो कयो। मुंहिंजी ज़ाल जॾहिं 4 महीननि जी गोरहारी थी त साहुरा मुंहिंजे घरवारी तस्लीम खे पंहिंजे घर दरबेलो लॻोड़ सबबि अबड़ो घुमाइण वठी विया। जॾहिं त मां उनखे वठण वियसि त मूंखे साहुरनि अकबर अबड़ो, निसार अली ज़िक्रिया अबड़ो, बरकत अबड़ो ज़ाल वापसि करण बजाए मारकुट कई। हींअर हू मुंहिंजी ज़ाल खे क़ैद करे छॾियो आहे। मां गुज़िरियल 2 महीननि खां क़ुरान पाक खणी दर दर भटकी रहियो आहियां, पर पुलिस समेत केरु बि तदारक नथो करे। मां हुकूमत सिंध खां मुतालबो कयां थो त मूंखे ज़ाल वापसि ॾियारणु जवाबदारनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में मां मज़ाहमत कंदुसि। मां सिंध जे धाड़ेलनि खे बि अपील थो कयां मूंखे ज़ाल वापसि करण में मदद कनि।